Hey guys, welcome back to our YouTube channel, The Boss Bulanis. It's me Kashish and good morning first of all. जो हाणे सुबह जा थी रहिया आहिनि 8 ऐं मां उथी आहियां 6:30 जी तयारु थी करे सिधी वेठी आहियां बस मुंहिंजी थोड़ी सी रिविजन रहियल आहे मां रिविजन कंदमि अरे रिविजन छाजे लाइ उहो ॿुधायां अॼु आहे मुंहिंजो लास्ट पेपर यानी फाइनल्स जो लास्ट पेपर ऐं उनखां बाद मां ॾाढी एक्साइटेड बि आहियां ख़ुशि बि आहियां छो त आफ्टर आई थिंक 3 to 4 months मां हाणे घर थी वञा ऐं इन ख़ुशी में जेको मां कल राति पढ़ियो सॼो मूंखे विसरी वियो आहे रटियो न पढ़ियो कोई बि विसरी वियो आहे हिकु ॿी शइ जॾहिं बि मुंहिंजी सुभाउ जे वक़्तु क्लास हूंदी आहे 8:30 वारी त मुंहिंजे रूम में हमेशह जेको आहे आसादी ॻाल्हि हलंदी आहे छो त कुझु ॾींहंनि खां वठी आई वॉज लाइक की मूंखां न पढ़िबो मूंखां इहे शयूं न थींदियूं एंड आई वॉज लाइक की शायदि फेल न थियां शायदि जेको आहे मूंखे कोर्स जेको आहे अॻु में ड्रॉप करिणो हुयो ऐं उनखां अलावा जेको मां ॾाढी कंफ्यूज़ हुयमि हिन कोर्स लाइ न ओवरऑल त इन करे मूंखे थोड़ी एंज़ाइटी थी वई मूंखे थोरो स्ट्रेस थी वियो मां जॾहिं बि सुबुह जो उथंदी आहियां बिफोर रिविजन मां जेको आहे आसादी ॻाल्हि ॿुधी छॾंदी आहियां ऐं आई विल सजेस्ट टू एवरी गर्ल आउट देयर की सुभाउ जे वक़्तु जॾहिं बि तव्हां उथो कुझु न कुझु जेको आहे तव्हां पंहिंजे रिलीजन जे हिसाब सां पढ़ो छो त कल्ह राति ई आई वॉज फीलिंग सो लो दैट मूं सॼी राति में सुम्ही आहियां ओके ऐं इहो शइ मुंहिंजे अखियुनि मां नथी लॻे मां ॾाढी परेशान हुयमि त मुंहिंजो पेपर कीअं थींदो मां कीअं कंदमि मूंखे निंड नथी अचे त मूंखे सुबुह जो जाग नथी पेपर में सवाल कहिड़े क़िस्म जा ईंदा बट सुबुह जो जब मां उथियमि बिफोर रिविजन त मां जेको पहिरीं आसादी वार ॿुधी आसादी वार ॿुधण खां बाद जेको आहे कंटिन्यूसली मुंहिंजी हेॾे हले ई पई आसादी वार त मां जेको सोचो पढ़ी वठां थी त मां पंहिंजी रिविजन बि करे वरिती हाणे जेको आहे मूंखे लॻे थो त यार जेको मां पढ़ियो आहे न उहो राति खां उहो सॼो मुंहिंजे ज़हन में आहे बट आई डोंट नो वाई जब मां पेपर ॾिसंदी आहियां न मूंखे विसरंदो आहे ऐं हिते कई मां पंहिंजी रिविजन ऐं हिते मां निकिरी वियमि यूनी जे लाइ छो त अॼु मुंहिंजो लास्ट पेपर आहे One eternity later. Finally done with 4th semester. हीउ सेमेस्टर मुंहिंजे लाइ ॾाढो हैक्टिक हुयो छो त फुल डे क्लासिस हुयूं ऐं असां अॼु जो लास्ट पेपर ॾेई सेमेस्टर जो ख़ात्मो कयोसीं बस पेपर थियणु खपनि पोइ भले जीअं बि थियनि लाइक तव्हां भले थ्योरी में कुझु बि लिखी अचो वैसे बि थ्योरी ईज़ी हूंदी आहे ऐं मुंहिंजे हिसाब सां शायदि टीचर्स जो पढ़ंदा बि न आहिनि अगरि पढ़ंदा बि आहिनि त ख़ैर थ्योरी मां सही लिखंदी आहियां थ्योरी में मां कॾहिं ग़लति न लिखियो आहे बाक़ी कोड जेके कंप्यूटर ते रन थींदा आहिनि उहे थोरा ॾुखिया हूंदा आहिनि छो त जेको आहे टीचर उहे लफ़्ज़ ॻोल्हे न पढ़ंदो आहे उहो डायरेक्ट तव्हांजो कोड कॉपी करे वञी जेको आहे हुननि जो आउटपुट ॾिसंदो आहे अगरि उहो आउटपुट न आयो त उहो जेको आहे तव्हांखे हुनजा मार्क्स न ॾींदो आहे ऐं थ्योरी में ईअं न हूंदो आहे थ्योरी ईज़ी हूंदी आहे मां चवंदी आहियां त यार कोड लाइ बि थ्योरी हुजे लेबर छो करणी ऐं हिते साजिद भाई असांखे पीआरियो फालसन जो जूस साजिद दीदी तक पैसा ॾींदा थी पहिरियों दफ़ो उनखां बाद मां हली आयमि किफ़ाया स्टोर ते कुझु सामान वठण लाइ मां जीअं ई बिल्डिंग में पहुतमि त मूंखे ख़बर पई बारिश जे करे असांजी अॼु वारी गाॾी कैंसिल थी वई आहे मतिलबु की हिकु ॾींहुं असांजो ॿियो कराची में वधी वियो पोइ हिते मुंहिंजे लाइ मुंहिंजी प्यारी भाभी चांवर छोलनि जी प्लेट मूंखे तयारु करे ॾिनी देबू हाय ही असांजो चिकनो प्रतीक वासवानी Hours later. पुट ॾिस न 100% का शइ न आहे बिल्कुलु मिनिमल जेका शइ तव्हां करे सघो था यू कैन डू गाॾी त कैंसिल थी वई पोइ असां सभिनि कज़िन्स पाण में सोचियो छो न असां सभु ॿाहिरि किथे वञूं डिनर करणु घुमंदे फिरंदे पोइ असांखे मिलियो ख़ैबर रेशमी कबाब करने हैं दो प्लेट ठीक है 2 रायते करने हैं सॉस हो गया मां खान मीट मिक्स करा हाय मामा हिन में हाय करो
हेलो कैसे हैं आप यूट्यूब पे फेमस हो रहे हैं। ख़ैबर ते उन्हनि जी सर्विस ऐं उन्हनि जो खाधो असां सभिनि खे इलाही पसंदि आयो। डिनर करण खां बाद पोइ असां पिशावरी आइस्क्रीम ते आइस्क्रीम खाधीसीं। हमेशा वांगुरु मुंहिंजी ब्लूबेरी फेवरेट आहे। ओके सी आई एम इन लव विद दिस। जीअं त मूंखे आइस्क्रीम्स इलाही पसंदि आहिनि त इन करे मां पहिरें ब्लूबेरी फ्लेवर ट्राए कयो, जंहिंमें मां हाफ पंहिंजे कज़न खे ॾिनी। पोइ मां हिकु न्यू फ्लेवर ट्राए कयो, डेयरी मिल्क फ्लेवर। हिकु खाइण खां बाद हाणे मां ॿी वरिती आहे। ख़ैर मुंहिंजी गाॾी त थी वई आहे कैंसिल ऐं मां घर न वञी सघियमि, लेकिन अॼु मुंहिंजो ॾींहुं तमामु घणो बिज़ी ऐं सुठे तरीक़े सां स्पेंड थी वियो। ऐं उनखां अलावा मिलंदासीं पाण अॻे हिकु ॿिए ब्लॉग में। तेसि ताईं रखंदा पंहिंजो ख़्यालु ऐं असांखे रखंदा पंहिंजी दुआनि में यादि।